बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां या सबब बलोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां अवां सां गॾु। कल्ह जो असांजो टॉपिक हुयो मिर्ज़ा कलीच बेग। असां कुझु जेके मशहूरु शख़्सियतूं खणियूंसीं अंग्रेज़ दौर जूं, उन्हीअ रवानगी सां हलूं पिया। अॼु जेको आहे असां परमनंत मेवाराम जेको आहे टॉपिक खयो आहे। इहो बि जेको आहे मशहूरु मज़मून निगार आहे अंग्रेज़ दौर जो। परमनंत मेवाराम हिकु बहितरीनु मज़मून निगार लिखियो वञे थो। ऐं जो मां थोरो तारुफ़ तव्हांखे ॿुधाए छॾियां त परमानंद मेवाराम जेको हुयो हैदराबाद में पैदा थियो हो। जवान थियण बाद हिंदू मज़हब छॾे ईसाई मज़हब अख़्तियार कयऊं। 1896 में वरी जोत अख़बार जारी कयईं, जंहिंजे ज़रिए हिन सिंधी ज़बान ऐं अदब जी वॾी ख़िदमत कई। बहैसियत सिंधी अदीब केतिरा ई किताब लिखियाईं, जिन में गुलफुल, क्रिस्त जी पैरवी, हीरे जी मंडी, सिंदाबाद सैलानी ऐं सिंधी अंग्रेज़ी लुग़तूं शामिल आहिनि। परमानंद मेवाराम सिंधी मज़मून निगारीअ जो बहितरीनु लेखक हो। हुन बेशुमार मज़मून लिखिया, जिन मां के गुलफुल नाले किताब में 2 भाङनि में आंदा आहिनि। हक़ीक़त में गुलफुल सिंधी मज़मून निगारी में पहिरियों तबज़ात मजमूओ आहे, जंहिं में समाजी, इख़लाक़ी, तालीमी, सियाही, साइंसी, तारीख़ी मौज़ूअनि ते मज़मून आहिनि। सिंधी अदब में हिकु वॾी मुहक़क़िक़ काके भेरूमल हुन खे सिंधी मज़मून निगारीअ जो एडिसन सॾियो आहे। परमानंद मेवाराम जे मज़मूननि लाइ प्रोफेसर मंगाराम मलकाणी लिखियो आहे त परमानंद साहब कॾहिं बि ॾुखियो लफ़्ज़ या गुथल लफ़्ज़ इस्तेमालु कोन आंदो ऐं सदाईं सोला फारसी ऐं हिंदी लफ़्ज़ ॾेही सिंधीअ सां मिलाईंदो हो, जंहिं करे संदसि मज़मूननि में रस पैदा थिए थी। संदसि मज़मून अक्सर करे धर्मी, अख़लाक़ी, समाजी, तइलीमी ऐं साइंसी मज़मूननि ते लिखियल हूंदा आहिनि। तंहिं परमानंद केतिरे ई शानदार मज़मून लिखिया, जिन में सबर जिनिन संग तीर न गुस्से तन जो, अलाए मोहब्बत जो अजीब तासुर, घर जी राणी, विवेक या ज़मीर वग़ैरह अहम आहिनि। संदसि मज़मून सिंधी मुआशरे जी सोच ऐं हालात जी चिटी अकासी कनि था। परमानंद मेवाराम जे मज़मूननि जी ॿोली ऐं संदन तर्ज़ बयान फितरी अख़्तियार कयल आहे। उन्हनि खे पढ़ण सां ईअं ई लॻे थो जीअं को रूबरू का ॻाल्हि ॿुधाई या को ॾिठल वाक़ो बयानु करे। उन सिलसिले में डॉक्टर ग़ुलाम अली आलाना लिखियो आहे त परमानंद जी लिखणी में अहिड़ो को जादू आहे जो उन जे असर खां मुतासिर थी ख़सीस में ख़सीस ॻाल्हि बि अहिड़ी वणंद लॻे थी जो दाद ॾियण खां सवाइ माण्हू रही नथो सघिजे। ॿोली ऐं अबारत जे लिहाज़ खां परमानंद पंहिंजे हमअसरनि देवान कोड़मल, मिर्ज़ा कलीच बेग ऐं देवान ॾियाराम खां बि गो खणी वियो। जेके मां खया आहिनि उहे साजिद चांडिया जे बुक मां आहिनि, जेको सिंधी अदब क्लासिकियत खां जदीदियत ताईं आहे, उन जा खयल आहिनि। हलूं था पंहिंजे सवाल नंबर पहिरें जे तरफ़। सवाल नंबर पहिरियों आहे त परमानंद मेवाराम किथां जो रहाकू हो? जवाब आहे हैदराबाद जो। परमानंद मेवाराम हिंदू आमिल कुटुंब अडावणी में कॾहिं पैदा थियो? 13 जून। सवाल नंबर असांजो टियों आहे परमानंद मेवाराम 1891 ईस्वी में ईसाई मज़हब क़बूलण बाद पाण ते कहिड़ो नालो रखियो? हुन जॾहिं जेको आहे ईसाई मज़हब क़बूलियो हुयो त पोइ फ्लैक्स पंहिंजो नालो जेको हुयो रखियो हुयसि। उन खां पोइ परमानंद जे उस्ताद जो नालो ॿुधायो, जेके पंहिंजे वक़्त जो हिकु वॾो आलिम हो। तो डॉक्टर गुरबख्शाणी हिन जो जवाबु आहे। परमानंद मेवाराम 1900 ईस्वी धारे कहिड़े हफ़्तेवार अख़बार जो एडिटर मुक़ररु थियो? त जोत अख़बार जो एडिटर मुक़ररु थियो हुयो। जवाबु हिन जो जोत आहे। सवाल नंबर 6 आहे परमानंद मेवाराम जोत अख़बार में छपियल मज़मूननि खे सहेड़े कहिड़े नाले सां किताब आंदो? किताब गुलफुल। जेको परमानंद मेवाराम जोत अख़बार में जेके मज़मून छपराया हुया उन किताब जो नालो छा हुयो? गुलफुल। सवाल नंबर 7 आहे परमानंद मेवाराम फर्ज़ी नाले उर्फ़ी सां कहिड़ो किताब लिखियो? हुन जेको किताब लिखियो क़ुरान जो बुनियाद हुयो। सवाल नंबर असांजो 8 आहे परमानंद जे वालिद मेवाराम प्रोफेसर मंगाराम मलकाणी जे वालिद जो रिश्ते में देश हो, त उहो मामो हुयसि। सवाल नंबर 9 आहे
परमानंद मेवाराम जी कहाणी लक्षण वधीक कीन लधा कहिड़े मौज़ूअ ते आहे? तेतिलियत जे मौज़ू ते आहे। सवाल नंबर असांजो 10 आहे, परमानंद हाणे हीरे जी मंडी कहिड़े मौज़ू ते आधारियल आहे? त समाजी मसइलनि ते इन जो सही जवाब आहे। सवाल नंबर 11 आहे, परमानंद मेवाराम जी ज़िंदगी ऐं फ़न ते 2017 ईस्वी में परमानंद मेवाराम कंहिं तरतीब ॾिनो? जेको 2017 में किताब शाया थियो मेवाराम उनखे जेको आहे परमानंद मेवाराम जी ज़िंदगी ऐं फ़न ते किताब 2017 में परमानंद मेवाराम किताब जो नालो बि इहो हुयो परमानंद मेवाराम कंहिं तरतीब ॾिनो? कंहिं इहा किताब 2017 में छपाई हुई? इनाम शेख। परमानंद मेवाराम कॾहिं वफ़ात कई? 14 मार्च 1938 ईस्वी में। हाणे इन में जे परमानंद मेवाराम जे छपियल किताबनि जो कुझु तफ़सील हेठि ॾिनल आहे बुक में। साजिद चांडीअ जी इहा बुक आहे। सिंधी अदब क्लासिकियत खां जदीदियत ताईं तमामु सूरनि खां सर्स, क्रिस्त जी पैरवी, मियाणी जी जंग, अपाइणहार जी हस्ती, इहो इख़लाक़ियत ते लिखियल आहे। इन जो मौज़ू इख़लाक़ियत आहे। हीरे जी मंडी इहा कहाणी आहे। इन जो मौज़ू 1934 में। धर्म मोती इहा आखाणियूं आहिनि 1934 में। यूसुफ मिस्री इहो हिकिड़ो किस्सो आहे। उन खां पोइ लोढर जी नारी कहाणियूं आहे। सिंधबाद सैलानी इहो जेको किस्सो आहे 1936 में। सुरका पाइती लतीफ़ियात ते आहे इहो बि 1936 में आहे। उन खां पोइ आहे आत्मिक अमृत, वरी आहे गुल फुल ॿ भाङा, इहे बि मज़मून आहिनि जेके शुरू में असां पढ़ी चुका आहियूं। लक्षण वधीक कीन लधम, उन खां पोइ वरी आहे अपूलो जो किस्सो, उहो बि किस्सो आहे हिकिड़ो। लॉर्ड जी नारी, स्काउट जंबूरी। एसि ताईं असांजो टॉपिक ख़तमु थिए थो। वीडियो बि तमामु वॾी थी वई आहे। उमेदु आहे त तव्हांखे इहा मुंहिंजी नंढड़ी कावे शइ ॾाढी पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक, कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। मिलंदासीं हिकु ॿिए लेक्चर में तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।